जी सिर्फ लक्ष्मी ईंदी आहे त पोइ उल्लू ते सवार थी करे ईंदी आहे। यानी सिर्फ धन पदार्थ खुशी खुशहाली अचे त पोइ इंसान अहंकार में भरबो आहे, वॾाई में भरबो आहे, तकबर में भरबो आहे। पोइ ईअं लॻंदो आहे त शायदि मुंहिंजी समझ, मुंहिंजो अकुल, मुंहिंजी बुद्धि सभु कुझु मां ई कयां थो। ऐं जीअं जीअं पोइ अहंकार वधंदो वेंदो तीअं तीअं पहिरियों ॿिए खे बेवकूफ़ सम्झणु शुरू कंदो, ॿियनि खे अकुल कोन्हे, मां अकुलमंद आहियां। ऐं उन खां बाद वरी ॿियनि खे अञा कीड़ो मकोड़ो शुरू कंदो, भई हिननि में आहे छा, छा ॼाणींदा। पोइ कोई वधंदो त गिची बहतण जी कोशिशि कंदो ऐं घटि खे कुझु सम्झंदो बि कोन। ॿिन्ही चीज़ुनि में हू जेको पाप कंदो उन सां पंहिंजी सुख सुविधा रामत खे नास कंदो। यानी जीवन मनुष्य जो शिकार थी वेंदो, दुख दर्द कष्ट अशांति जो शिकार थी वेंदो। पर जेकॾहिं लक्ष्मी नारायण सां गॾु हूंदी त पोइ उनजी सवारी हंस थींदी आहे, यानी ख़ुशी सुकून शांति। त जॾहिं असां वधंदासीं वसंदासीं फलंदासीं फूलंदासीं त हर मोड़ ते मालिक जो धन्यवाद हूंदो, उन जी यादि हूंदी, उनजो सिमरन हूंदो, उनजी शुक्रगुज़ारी हूंदी त पोइ अहंकार न वधंदो, पोइ वॾाई या तकबुर न ईंदो। ऐं जंहिं घड़ी असांखे वॾाई या तकबुर न ईंदो, अहंकार न ईंदो त पोइ हर कंहिंसां बहितर वहिंवार कंदासीं, हर कंहिंसां चङो हलंदासीं। ऐं जॾहिं चङो हलंदासीं बहितर हलंदासीं त पोइ जेके आसीसाऊं मिलंदियूं, दुआऊं मिलंदियूं, पहिरियों त दुख ईंदो न। अगरि कंहिं महिल दुख आयो बि सही त जेके उहे धन्यवाद जूं ईश्वर जी रहमत जी असांखे यादि हूंदी त उहो असांखे दर अहिड़ा खोले ॾींदो, रहमत ईअं वसाईंदो जे दुख पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो ऐं असांजो जीवन सुखनि में भरिजी हलंदो। असां सदाई ख़ुशियुनि में गुज़ारींदासीं, अॻिते वधंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन में कॾहिं बि उन मालिक जो धन्यवाद न भुलिजो, उनजी रहमत, उनजी आसीस न भुलिजो। जेको बि थिए असां उनजी रहमत खे यादि करूं, उनजी कृपा खे यादि कयूं। जॾहिं असां वधंदे उन मालिक जी कृपा खे यादि कंदासीं पोइ दुख में उहो असांखे यादि कंदो आहे।